अस्सलामु अलैकुम डियर स्टूडेंट्स। क्लास 6 जी जनरल साइंस जे कुछ MCQs जी स्टडी कंदासीं। पहिरियों MCQs आहे ॿरण जे करे खाल पैदा थींदी आहे। यानी जॾहिं काई बि शइ असां ॿारींदा आहियूं त उन दौरान कहिड़ी गैस पैदा थींदी आहे? ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड पैदा थींदी आहे। यानी जेको धुओं हूंदो आहे उहो असांजो कार्बन डाइऑक्साइड हूंदो आहे। क्वेश्चन 2 आहे ऑक्सीजन गैस डैश मालूम कई। हू कहिड़ो साइंटिस्ट हो जंहिं सभ खां पहिरियों ऑक्सीजन गैस खे मालूम कयो आहे? रॉबर्ट ब्राउन, जोसेफ प्रेस्टली साइंटिस्ट ऑक्सीजन खे मालूम कयो। 1774 ईस्वीअ में जोसेफ प्रेस्टलीअ ऑक्सीजन खे मालूम कयो। क्वेश्चन नंबर 3 आहे वॉशिंग सोडा जो कीमियाई फार्मूलो आहे Na2CO3 यानी सोडियम कार्बोनेट, NaCl सोडियम क्लोराइड। सोडियम क्लोराइड लूणु आहे, सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा जो कीमियाई फार्मूलो आहे। नंबर 4 आहे डैश ग्रीन हाउस वारी गैस आहे O2 या CO2। O2 जो आहे उहो ऑक्सीजन आहे, CO2 कार्बन डाइऑक्साइड आहे। कार्बन डाइऑक्साइड खे ई ग्रीन हाउस वारी गैस चयो वेंदो आहे, छाकाणि त इहा ई गैस ज़मीन मां निकिरंदड़ गर्मीअ खे ॿीहर जज़ब करे गर्मीअ जे धरतीअ जे टेम्परेचर खे इक्वल रखंदी आहे। नंबर 5 आहे मैग्नीज़ लाइ कीमियाई निशानी आहे Mn या Mg। Mg जेकी निशानी आहे उहा मैग्नीशियम लाइ आहे, तंहिंजे करे मैग्नीज़ जेकी कीमियाई निशानी थींदी Mn हुनजो सही जवाबु आहे। सवाल नंबर 6 आहे नाइट्रोजन डैश गैस आहे सरगरम सुस्त। नाइट्रोजन जेकी आहे उहा सुस्त यानी पैसिव गैस आहे। इज़ोट गैस चयो वेंदो आहे, इज़ोट N2 या CO2 यानी नाइट्रोजन या कार्बन डाइऑक्साइड। इज़ोट नाइट्रोजन गैस खे चयो वेंदो आहे, यानी नाइट्रोजन गैस जो ॿियो नालो इज़ोट बि आहे। अंसर जो नंढे में नंढो ज़रो आहे मॉलिक्यूल एटम। अंसर जे नंढे में नंढे ज़रे खे पार्टिकल्स खे एटम चयो वेंदो आहे। क्वेश्चन नंबर 4 आहे 9 आहे जानवर डैश खे सिधो सौ प्रोटीन में बदिलाए नथा सघनि? नाइट्रोजन, आर्गन, नाइट्रोजन गैस। जानवर नाइट्रोजन गैस हवा में 78% हूंदी आहे, जेकी उनखे सिधी तरह सां प्रोटीन में कन्वर्ट नथा करे सघनि। पोइ ॿूटा नाइट्रोजन खे नाइट्रेट्स में कंपाउंड में मटाए पोइ वरी उतां नाइट्रेट्स कंपाउंड वरी प्रोटीन में टुटंदो आहे। जानवर वरी ॿूटनि खे खुराक बणाए उहा प्रोटीन यूज़ कंदा आहिनि। क्वेश्चन नंबर 10 आहे हवा में कार्बन डाइऑक्साइड आहे 0.08%, 0.04%। 0.04% हवा में कार्बन डाइऑक्साइड जो मक़दार मौजूदु आहे। क्वेश्चन नंबर 11 आहे ॿूटा नाइट्रेट्स खे खाल में तब्दील कंदा आहिनि। ॿूटा नाइट्रेट्स खे विटामिन या प्रोटीन में कन्वर्ट कंदा आहिनि, यानी ॿूटनि जी पाड़नि में बैक्टीरिया हूंदा आहिनि जेके नाइट्रोजन गैस खे नाइट्रेट्स कंपाउंड में कन्वर्ट कंदा आहिनि ऐं पोइ वरी उतां ई उहा नाइट्रेट्स कंपाउंड वरी प्रोटीन में प्लांट जेके हूंदा आहिनि उहे कन्वर्ट करे यूज़ कंदा आहिनि। ज़िंदगीअ जो बुनियादी एको आहे सेल तांदूरो। ज़िंदगी जो बुनियादी एको सेल आहे, यानी जेके बि जानदार शयूं आहिनि सभु इन सेल जूं ठहियल आहिनि। जीअं हिकिड़ी भित सिरनि जी ठहियल हूंदी आहे, अहिड़े नमूने जानदारनि जो जिस्म बि सेलनि जो ठहियल आहे। हिकिड़े नंढड़े बि उज़वे में बि हज़ारे करोड़े सेल हूंदा आहिनि। सेल आम अख़ सां असांखे नज़र न ईंदो आहे, पर असां हिनखे माइक्रोस्कोप सां ॾिसी सघूं था।
हर उज़वे जो सेल शिकिल जे हिसाब सां मुख़्तलिफ़ हूंदो आहे। क्वेश्चन नंबर 13 आहे ज़मीन मां ख़ारिज थींदड़ गर्मीअ खे खाल जज़ब कंदी आहे। नाइट्रोजन गैस, कार्बन डाइऑक्साइड। ज़मीन मां ख़ारिज थींदड़ गैस खे कार्बन डाइऑक्साइड जज़ब कंदी आहे। इलेक्ट्रॉन ते चार्ज आहे वाधू काटू। इलेक्ट्रॉन ते काटू चार्ज आहे ऐं प्रोटॉन ते वाधू चार्ज हूंदी आहे ऐं न्यूट्रॉन ते का बि चार्ज न हूंदी आहे। इहे टई पार्टिकल्स एटम जा जुज़ा आहिनि। इहे टई एटम जा ई पार्टिकल्स आहिनि। गार हिकु क़िस्म जी डैश आहे सस्पेंशन या मिलावट। गार हिकु क़िस्म जी मिक्सचर यानी मिलावट आहे। क्वेश्चन नंबर 16 आहे सेल में मौजूदु जेलिनिमा मादे खे चइबो आहे साइटोप्लाज़म, राइबोसोम, साइटोप्लाज़म। क्वेश्चन नंबर 17 आहे प्रोटॉन डैश में हूंदो आहे न्यूक्लियस, मदार। प्रोटॉन न्यूक्लियस में हूंदो आहे यानी न्यूट्रॉन ऐं प्रोटॉन असांजो न्यूक्लियस यानी एटम जे मर्कज़ में हूंदा आहिनि ऐं इलेक्ट्रॉन ॿाहिरि शेल इहे मदार में गर्दिश कंदा आहिनि। क्वेश्चन नंबर 18 आहे ॿूटनि जे जीव घड़े जे चौधारी हूंदी आहे सेल मेम्ब्रेन, सेल वाल। ॿूटनि जे सेल जे चौधारी सेल वाल हूंदी आहे जंहिंखे जीव घड़े जी भित बि चइबो आहे ऐं इहा सेल्यूलोस ऐं पेक्टन मादे जी ठहियल हूंदी आहे। क्वेश्चन नंबर 19 आहे गिंदरफ डैश आहे गैर धातु, धातु यानी नॉन मेटल, मेटल। गिंदरफ यानी सल्फर असांजो गैर धातु आहे। क्वेश्चन नंबर 20 राति जो ॿूटा डैश गैस इस्तेमालु कंदा आहिनि कार्बन डाइऑक्साइड, ऑक्सीजन। राति जो ॿूटा ऑक्सीजन खे इस्तेमालु कंदा आहिनि छाकाणि त फोटोसिंथेसिस यानी रोशनाई तरकीब वारो अमल राति जो न थींदो आहे तंहिंजे करे हू कार्बन इस्तेमालु न कंदा आहिनि। ॾींहं जो रोशनाई तरकीब थींदी आहे तंहिंजे करे उन लाइ हू कार्बन डाइऑक्साइड खे इस्तेमालु करे पंहिंजी खुराक ठाहींदा आहिनि। क्वेश्चन नंबर 21 आहे पाणीअ जो मॉलिक्यूलर फार्मूलो आहे H2O या HO2। पाणीअ जो मॉलिक्यूलर फार्मूलो H2O आहे यानी हाइड्रोजन जा 2 एटम ऐं ऑक्सीजन जो हिकिड़ो एटम मिली करे पाणीअ जो हिकिड़ो मॉलिक्यूल ठाहींदा आहिनि। क्वेश्चन नंबर 22 आहे सेल मिली करे ठाहींदा आहिनि उज़वो तांदूरो। सेल मिली करे तांदूरो ठाहींदा आहिनि यानी टिशू ऐं टिशू मिली करे उज़वो ठाहींदा आहिनि। उज़वो मिली करे सिरिश्ता यानी सिस्टम ठाहींदा आहिनि। अहिड़े नमूने इंसान में 5 सिरिश्ता कमु कनि था। क्वेश्चन नंबर 23 आहे हवा में डैश नाइट्रोजन मौजूदु आहे 78%, 75%। हवा में 78% नाइट्रोजन मौजूदु आहे। क्वेश्चन नंबर 24 सेल जो मुशाहिदो डैश कयो रॉबर्ट ब्राउन, रॉबर्ट हो। सेल जो मुशाहिदो पहिरियां ई 1665 ईस्वीअ में रॉबर्ट हुक मुशाहिदो कयो आहे ऐं रॉबर्ट ब्राउन सेल जो मर्कज़ खे दरियाफ़्त यानी मालूम कयो। पहिरियां ई मर्कज़ खे रॉबर्ट ब्राउन ॾिठो या मालूम कयो। इंसान जे बदन में डैश मुख़्तलिफ़ क़िस्म जा घड़ा आहिनि 20 या 25। इंसान जे बदन में 20 मुख़्तलिफ़ क़िस्म जा सेल मौजूदु आहिनि। ईअं त हर उज़वो करोड़नि अरबनि सेलनि जो ठहियलु आहे पर शिकिल जे हिसाब सां 20 क़िस्मनि जा सेल इंसान जिस्म में मौजूदु आहिनि। क्वेश्चन नंबर 26 आहे हवा, पाणियाठ ऐं खोराकी जुज़ा खाल में मौजूदु आहिनि वैक्यूल, राइबोसोम। ही ॿई सेल जा ऑर्गेनल आहिनि, सेल जे अंदरि हूंदा आहिनि। राइबोसोम प्रोटीन सप्लाई कंदो आहे ऐं वैक्यूल जेके असां खाल चवंदा आहियूं इन में हवा, पाणियाठ ऐं खोराकी जुज़ा मौजूदु हूंदा आहिनि यानी सही जवाबु असांजो आहे वैक्यूल।